ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। मदे जी मां मदे जी कलोड़ा जूने जा तकरार तां क़त्ल थियल अरशद नारेजो जे क़त्ल जो केस दाख़िल थी वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, मक़तूल जो केस संदसि अमड़ जी फ़रियाद ते 11 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो। पुलिस को जवाब न पकड़ियो। ख़बर के हवाले नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ख़बर अवां सां हिकु ॿिए शेयर कंदा हलो। मदे जी खां कलोड़ा जूने जा तकरार तां क़त्ल थियल इरशाद नारेजो जे क़त्ल जो केस दाख़िल किया वियो आहे। मक़तूल जे केस संदसि अमड़ जी फ़रियाद ते 11 ॼणनि मथां दाख़िल किया वियो आहे। पुलिस को बि जवाबदार न गिरफ़्तार करे सघी आहे। ख़बर के हवाले सां अवां खे हिकु ॿिए आगाह कंदा हलूं। या ख़बर अवां सां मदे जी खां शेयर कंदा हलूं। कलोड़ा जूने जा तकरार तां क़त्ल थियल इरशाद नारेजो जे क़त्ल जो केस दाख़िल किया वियो आहे। मक़तूल जे केस संदसि अमड़ जी फ़रियाद ते 11 ॼणनि मथां दाख़िल किया वियो आहे। पुलिस हिन वक़्त ताईं का बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हां खे आगाह कंदासीं। मदे जी मां कलोड़ा जूने जा तकरार तां क़त्ल थियल इरशाद नारेजो जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर तौहीद बिरोही असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी तौहीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मदरी जे कच्चे जे इलाइक़े जेको आहे जबर शेख थाणे जी हद में कलोड़ा जूने जा तकरार तां क़त्ल थियल संदसि जे अमड़ मुस्मात ग़ुलाम सकीना फ़रियाद ते 11 ॼणनि मथां जेको जबर शेख थाणे ते केस दाख़िल कयो आहे। केस में जूने जा बिरादरी जेके आहिनि 11 ॼणा शामिल आहिनि, जंहिंमें कुर्बान जूने जो, हिम्मत जूने जो, रमज़ान जूने जो, मंज़ूर समेत जेके 11 ॼणा जेके केस में नामज़द किया विया आहिनि। केस में फ़रियाद मौक़ूफ़ ॼणायो आहे त मुंहिंजे पुट खे जेको आहे मथियनि जवाबदार बेगुनाह क़त्ल कयो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां कच्चे में जेको आहे कलोड़ा जूने जा इरशाद खे क़त्ल कयो वियो। ओॾा केस दाख़िल हुजण जे बावजूदि जेको आहे जबर शेख पुलिस हिकु बि जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तारी न करे सघी आहे। जी वॾी महिरबानी तौहीद अपडेट करण लाइ।